सब खां पहिरियां ऐं नाज़रीन खे अस्सलाम वालेकुम चवंदुसि। नाज़रीन, हिन वक़्तु असांजे प्रोग्राम में जेको महिमान आहे सा सिंध ऐं शिकारपुर जी तमामु प्यारी शख़्सियत आहे जंहिंजो नालो साईं नसीम शाह बुखारी साहिबु आहे। ऐं पंहिंजे प्रोग्राम सच वॾे ॾोहारी में साईं नसीम शाह बुखारी साहिब जन खे पंहिंजे हिन प्रोग्राम सां गॾु पंहिंजी जेकी हुन महिनत कई आहे उन महिनत सां गॾु जेकी हुन जिदोजहद कई आहे उन जिदोजहद जे हिसाब सां साईं जन सां कचहरी कंदासीं। साईं जन तमामु नाले वारी शख़्सियत, साईं जन शाइर, अदीब, कालम निगार ऐं तमामु ख़ूबसूरत राइटर बि आहिनि। साईं जन गुज़िरियल 30 सालनि खां सिंध ऐं हिंद जे अख़बारनि ऐं रिसालनि में लिखियो आहे। साईं जन 4 भेरा सिंधी अदबी संगत शिकारपुर जा सेक्रेटरी रही चुका आहिनि। साईं नसीम शाह बुखारी साहिब जन पंहिंजे शिकारपुर शहर सां मुकमिल इश्क़ कयो आहे ऐं अॼु जो मुहर्रर ऐं मौज़ू बि शिकारपुर जी तारीख़ आहे। ऐं सभु ॻाल्हियुनि खे साइड सां रखी करे मां इहो चवंदुसि त टाइम खे मुख़्तसिर करे सभ खां पहिरियां हिन प्रोग्राम खे शुरू कयूंसीं। पंहिंजे प्रोग्राम सच वॾे ॾोहारीअ में साईं नसीम शाह बुखारी साहिब जन खे भलीकार चवां थो। साईं बुखारी साहिब, इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु सही आहे जो जेकी बैंकिंग जी सिस्टम शुरू थी उहा शिकारपुर शहर खां शुरू थी। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त बैंकिंग सिस्टम जी शुरूआति पूरी दुनिया अंदरि पहिरियां शिकारपुर मां थी। हंडी सिस्टम चवंदा हुया हुनखे, जंहिंमें शिकारपुर जो वापारी का चिट लिखी ॾींदो हुयो त उहा पूरी दुनिया में चिट ईअं कैश थींदी हुई जीअं माण्हू जो चेक कंहिं बैंक मां पास थींदो आहे। शिकारपुर जे वापारियुनि जा पूरी दुनिया में वापारी तालुकात हुया, नाता हुया, हिननि जूं कोठियूं हुयूं ऐं हिननि जी साख हुई। इन जे करे हू जेका लिखत ॾींदा हुया त उहा उन्हनि जी लिखत जी बि हिकिड़ी पंहिंजी लुग़त हूंदी हुई। इन जे करे उहो जेको उन दौर में हंडी सिस्टम हुयो, बाद में वरी जीअं जिदतूं आयूं, आसाइशूं आयूं, तीअं जेको आहे सो उन बैंकिंग सिस्टम में तरक़ी कई। साईं बुखारी साहिबु शेख अयाज़ सिंधी अदब जो हिकु वॾो नालो आहे। हुन पंहिंजे शहर शिकारपुर खे ऑटोबायोग्राफी में कीअं चिठियो? शेख अयाज़ जी जीवन कथा 4 जुल्दनि ते मुश्तमिल आहे। उहे 4 जुल्द वरी हाणे हिक ई जुल्द में बि कन्वर्ट थी करे मार्केट में छपिजी चुका आहिनि, मौजूदु आहिनि। जंहिं इदारे पहिरियां हुन जा 4 जुल्द आंदा, साॻी इदारे वरी हिक ई जुल्द में उहे जुल्द आंदा। उनखां पोइ सकाफ़त खाते बि उनजी हिक ई जुल्द में 4 किताब ॾेई करे पढ़ंदड़नि लाइ आसानी फराहम कई आहे। शेख अयाज़ पंहिंजी ऑटोबायोग्राफी जी में लिखे थो पियो त शिकारपुर हिकु कैफ़ियत जो नालो आहे। हुन इहो लिखियो आहे त मां शिकारपुर ते हिकिड़ो नावल लिखण जो इरादो रखां पियो। वक़्तु ऐं ज़िंदगी हुनखे एतिरी मोहलत न ॾिनी जो हू नावल लिखी सघे हा। हू शिकारपुर जे शाही बाग में वञी शाइरी कंदो हुयो, सॼो ॾींहुं हुते हूंदो हुयो। शिकारपुर जे सिंधवाह जो हुन ज़िक्र कयो आहे, बेगारी वाह जो ज़िक्र कयो आहे। ऐं हू लिखे थो पियो त कंहिं दौर में हिते शाही बाग भरिसां स्विमिंग पूल हूंदा हुया। उहे स्विमिंग पूल रुॻो मर्दनि जा न हूंदा, औरतुनि जा बि अलॻि हूंदा हुया। ऐं हिते ईअं मेलो लॻल हूंदो हुयो। हुते बाक़ाइदा माण्हुनि जा घर बि ठहियल हूंदा हुया। माना ॿियनि लफ़्ज़नि में ईअं त जीअं कराची में सी व्यू आहे, हॉक्स बे आहे, क्लिफ्टन आहे, इन क़िस्म जी हिकिड़ी रौनक लॻी पई हूंदी हुई। हू लिखे थो पियो त C&S कॉलेज में असां पढ़ंदा हुआसीं ऐं कॾहिं कॾहिं के तारीख़ी प्रोग्राम थींदा हुआ, सकाफ़ती ॾियारा मल्हाइबा, त राति जो 12 वॻे बि असांजी वापसी थींदी हुई। हू लिखे थो त को एजुकेशन हूंदी हुई, औरतूं मर्द गॾु पढ़ंदा हुया, छोकिरियूं छोकिरा। राति जो 12 वॻे बि असां साइकिलुनि ते पंहिंजे घर ईंदा हुआसीं। को ख़ौफ़, को ख़तरो न हूंदो हुयो। शिकारपुर जे हवाले सां शेख अयाज़ तमामु घणो ज़िक्र कयो आहे। मुख़्तसिर तौर ते तव्हां सां बसि जेका शइ मूं इहा वंडी आहे, मालूमाती ऐं ॼाण वारी इहा आहे। साईं बुखारी साहिबु, शिकारपुर जी जेका माज़ी आहे उन माज़ी बाबति खोड़ सारा किताबनि मां हवाला मिलनि था त शिकारपुर खे तव्हां कीअं बयानु कंदो। ऐं उनखां अलावा शिकारपुर बरे सग़ीर में छाजे करे मशहूरु हुई ऐं शिकारपुर खे पेरिस छो सॾियो वेंदो हुयो? शिकारपुर जी जेका माज़ी आहे, हुन जा जेके माज़ी जा दुनिया अंदरि मुख़्तलिफ़ शानदार हवाला आहिनि, उन में शिकारपुर जी एजुकेशन टॉप ते रही। इहो ई सबबु आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो त अक्सर
पाकिस्तान जे सूबनि जे ज़िलंदर जेके DC हुया उन्हनि जो तालुक़ शिकारपुर सां हुयो। शिकारपुर जा माण्हू एॾा ज़हीन हुया जो हिननि जी ज़हानतुनि जा चर्चा हूंदा हुया। पूरी दुनिया में ही कारोबार कंदा हुया, पूरी दुनिया मां कमाए ख़र्च अची पंहिंजे शहर में कंदा हुया। शिकारपुर खे पेरिस इन करे चयो वेंदो आहे त पेरिस जा परफ्यूम पूरी दुनिया में मशहूर आहिनि ऐं शिकारपुरी बि ख़ुशबू पसंदि माण्हू आहिनि। गुलाबनि सां, राबेलनि सां इन्हनि जी मोहबत उहा पधरे पट आहे। इन करे शिकारपुर खे पेरिस चयो वेंदो आहे। हिकिड़े अंग्रेज़ पंहिंजी डायरी में लिखियो आहे, अंग्रेज़ थिया त मां जॾहिं शिकारपुर आयुसि त मूंखे उन्हनि जे ड्रेनेज मां, यानी जेको नालियुनि जो पाणी हूंदो आहे आम, उन मां बि ख़ुशबू पई आई। मूंखे उन ॻाल्हि हैरत ॾियारी। मूं पुछियो त छा सबबु आहे जो हिननि जे ग़लाज़त वारे पाणी में बि ख़ुशबू आहे? त मूंखे पतो पियो त शिकारपुर जा माण्हू वेंजंदा ई गुलाब जे पाणी सां आहिनि। हाणे जॾहिं तव्हां तड़ी गुलाब जे पाणी सां कंदव त ज़ाहिर आहे ख़ुशबू त ईंदी। सो इहा हुनजी हिकिड़ी नफ़ासत हुई, इहा हुनजी हिकिड़ी पंहिंजी इनफरादियत हुई। बुखारी साहब, शिकारपुर लतीफ़ शनासी जे किरदार ते ताईं छा बयानु कंदा? शिकारपुर जो लतीफ़ शनासी जे हवाले सां तमामु वॾो हिकिड़ो अहम किरदारु रहियो आहे। इन हवाले सां असां जॾहिं ॾिसूं था त ख़ासि करे रिसालनि, शाह जे रिसाले जो ज़िक्र अचे थो। उन शाह जे रिसाले ते सोमदत गाजरा इन लॻभॻि 80 वारे पंहिंजो 1960 वारे ॾहाके में इन सुर केॾारो ते कमु कयो, हिन जी ट्रांसलेशन कई। उन खां पोइ आगा मोहम्मद याकूब ख़ान उन शाह जे रिसाले खे अंग्रेज़ीअ में 3 जुल्दनि में ट्रांसलेट कयो ऐं उन में उन काफ़ी सारा जेके आहिनि न फारसी शाइरनि जा रेफरेंस बि ॾिना आहिनि। माना मसनवी रूम जा रेफरेंस उन में अची विया, हाफ़िज़ शिराज़ी जा अची विया, सादी जा अची विया। त उनजो इहो तर्जुमो पंहिंजे कमाल जो तर्जुमो आहे। उनखे तक़रीबन 8 भेरा कल्चर डिपार्टमेंट वरी रिपब्लिश कयो आहे। हाणे त कल्चर डिपार्टमेंट जो जेको 2016 में एडिशन आयो आहे उन में 3 जेके जुल्द आहिनि उहे हिकु ई जेको आहे सो किताब में हिकु ई जुल्द में ॾिना विया आहिनि। आगा सलीम ॾाढो ज़बरदस्त उर्दू मंज़ूम तर्जुमो कयो उनजो। असां वटि नियाज़ हमायूनी साहब लतीफ़ साईं जे कुझु सुरनि खे फारसी में तर्जुमो कयो। शेख हयात साहब उनखे उर्दू मंज़ूम ट्रांसलेशन जो रूप ॾिनो। इन खां अलावा खोड़ सारा ॿिया असांजा लेखक आहिनि जिन उनजे हवाले सां, लतीफ़ शनासी जे हवाले सां तमामु वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे। उन्हनि ते बि तमामु घणो ॻाल्हाए सघिजे थो ऐं यकीन कयो त एॾा घणा नाला आहिनि, एॾो उनजो कमु आहे जो किन खे यादि कयूं, किन खे विसारियूं त इहो इंसाफ़ न थी सघंदो। बाक़ी शाह जे रिसाले जे हवाले सां जिन जो कमु हुयो मुख़्तसिर तौर ते तव्हांखे ब्रीफिंग ॾिनी। लुत्फ़ुल्लाह बदवी मुक़दमा लतीफ़ी मुख़्तलिफ़ जुल्दनि में तरतीब ॾिनो, लिखियो, रिसर्च कई। इन खां अलावा बशीर मोरियानी साहब, डॉक्टर अब्दुल ख़ालिक राज साहब, अब्दुल मजीद सिंधी साहब, खोड़ सारा ॿिया आहिनि जिन इन ते मुख़्तलिफ़ हवालनि सां पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र बयानु कयो आहे। असांजा जेके जदीद क़िस्म जा कालमिस्ट आहिनि जा उन में एजाज़ मंगी जो ज़िक्र करे सघिजे थो, जंहिं लतीफ़ खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां मुख़्तलिफ़ कालमनि में डिस्क्रिप्ट कयो आहे। बुखारी साहब, छा शिकारपुर शहर में विरहाङे खां अॻु में शिकारपुर जूं जेके औरतूं हुयूं हर फील्ड में मर्दनि खां बहितरीनु कमु कंदियूं हुयूं? हिन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे साईं। असां वटि छाकाणि त को एजुकेशन हुई, इन जे करे असां वटि जेके औरतूं हुयूं उन्हनि वधि खां वधि ज़िंदगीअ जी हर फील्ड में निभायो आहे, ख़ासि करे सियासत में, अदब में, सहाफ़त में। ऐं अदब जे हवाले सां उन में जेके 2 भेनरूं हुयूं, हिकिड़ी रोशनारा मुग़ल जंहिं ते हाणे ताज़ो डॉक्टर अनवर फिगार हिकिड़ो किताबु बीहांदो आहे उनजी पूरी ज़िंदगीअ ते, ऐं ॿी हुई बादाम नातवां। बादाम नातवां जा 7 मजमूआ छपिया आहिनि। अदबी बोर्ड बि उनजा खोड़ सारा किताब आंदा आहिनि। ऐं हिननि जी ज़हानत जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻायो जो जेका रोशनारा मुग़ल हुई उनजो जेको बैकग्राउंड आहे, उनजो जेको प्रोफाइल आहे, उनजी जेका ख़ूबसूरती आहे, उनजी जेका ज़हानत आहे, शेख हयात उन खां ॾाढो इंस्पायर हुयो। ऐं शेख हयात जो नालो मुबारक अली हुयो ऐं हुनखे जेकॾहिं शेख हयात बणाइण में कंहिं औरत जो अहम किरदारु रहियो आहे त उहा रोशनारा मुग़ल हुई, जंहिंजे इश्क में हू जेको आहे शेख हयात बणियो। बिल्कुलु इहा ॻाल्हि ठीकु आहे त कामयाबु मर्द जे पोयां कंहिं कामयाबु औरत जो हथु हूंदो आहे, त इन में शेख हयात खे शेख हयात बणाइण में रोशनारा मुग़ल जो तमामु वॾो हिकिड़ो किरदारु रहियो। ऐं पर उहा नसीब जी ॻाल्हि आहे जो हुननि जो पाण में मेलाप न थियो ऐं उहा औरत जवानी में हुनजी वफ़ात थी वई। कराची में हुनजी हिकिड़े ख़ोजे सां शादी थी हुई, कराची में वरी नौजवानी में उन वफ़ात कई।
हुन शाइरी सां हुनजो लॻाउ हुयो। हुन शेख हयात पंहिंजी ऑटोबायोग्राफी में हुनजा नज़्म बि ॾिना आहिनि। ओ राज़ ज़िंदगीअ जा सुर थो सवें सुणाई, कंहिं वक़्तु थो खिलाई, कंहिं वक़्तु थो रुआई, ओ साज़ ज़िंदगीअ जा, ओ राज़ ज़िंदगी जा, इहो हुनजो नज़्म बि हुन ॾिनो आहे। त डॉक्टर अनवर फ़गार हिकिड़े जो तव्हां जेकॾहिं किताबु पढ़ंदव चंपा चमेलीअ वल, उन में उहो सॼो हुनजो बैकग्राउंड आहे, सॼी डिटेल आहे हुन में। ऐं अहिड़े नमूने सां तव्हां जेकॾहिं बादाम नातवां खे ॾिसंदव त हुनजो हिकिड़ो वॾो पस मंज़र आहे। ऐं न रुॻो पाकिस्तान खां अॻ में, पर पाकिस्तान खां पोइ बि औरतुनि जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। माना हुन में तव्हां सुमेरा ज़रीन जो मां रेफरेंस ॾेई सघां थो। सुमेरा ज़रीन जेका आहे उहा जदीद सिंधी कहाणीकारा हुई ऐं उन जूं जॾहिं कहाणियूं वयूं छपजण लाइ नई ज़िंदगी में, त मूंखे नूरदीन सरकी साहिबु ॿुधायो त मूंखे नई ज़िंदगी वारनि इहो टास्क ॾिनो त इहो असांखे सर्च करे ॾे या जांच करे त वाकई हीअ औरत आहे या को मर्द आहे औरत जे नाले में लिखी रहियो आहे। हुनजा बि 5-6 मजमूआ छपिया ऐं अॼु ताईं इंक्लूड अॼु ॾींहं ताईं असां वटि औरतूं लिखनि पियूं, हुननि जा किताब अचनि पिया। असां इन हवाले सां जेको अदबी घणो पोरियो आहे उन में असां हमीदा कादी साहिबा जो रेफरेंस ॾेई सघूं था पिया, जंहिं शेख हयात जे फ़न ऐं शख़्सियत ते हिकिड़ो तफ़सीली किताब बि लिखियो आहे जेको कल्चर डिपार्टमेंट शाया कयो आहे। ऐं उनखां अलावा अदी जूं मुख़्तलिफ़ डायरियूं, मुख़्तलिफ़ आर्टिकल्स वक़्तनि छपा रहनि था पिया। गॾोगॾु वरी ग़ुलाम ज़ैनब अबड़ो साहिबा, उन जो किताब जेको आहे सो हींअर शेख हयात जे हवाले सां, उनजी मज़मून नवीसी जे हवाले सां मार्केट में अचण वारो आहे। उन जो बि हिकिड़ो तमामु शानदार, उनखे मुख़्तलिफ़ फील्डनि में एवॉर्ड वग़ैरह बि मिली चुका आहिनि। त औरतूं उन दौर में विरहाङे खां अॻ में बि पंहिंजो पाण उन्हनि मल्हायो पए ऐं जेको आहे सो हाणे बि मल्हाए रहियूं आहिनि। उन्हनि जो असराइतो किरदारु इन करे बि वधीक थो साम्हूं अचे छाकाणि त हुननि खे वक़्तु मर्द जी भेट में वधीक थो मिले, छाकाणि त मर्दनि ते वरी ज़िम्मेवारियूं मामला आहे हो। इन करे औरतुनि जो जेको आहे सो उहो अॻु भराए पवण वारो इहो तासिर जेको आहे इहो बिल्कुलु सही आहे, दुरुस्त आहे। बुखारी साहिबु शाह शिकापुर खे पंहिंजो सिको हुयो ऐं शिकापुर जे लाइ इहा ॻाल्हि बि तमामु घणी मशहूरु आहे त शिकापुर जा माण्हू शिकापुर जे लाइ पंहिंजी बिजली पाण ईजाद कंदा। ऐं शिकापुर जो हिकु दीवान हुयो जेको तमामु घणो वॾो वापारी हुयो, उन मुकमिल इन सिस्टम खे ॾिसंदो हुयो ऐं उहो ई हलाईंदो हुयो। साईं बिल्कुलु शिकारपुर जो पंहिंजो सिको हुयो ऐं इहा ॻाल्हि बि बिल्कुलु दुरुस्त आहे त हीउ जेको पुराणो पावर हाउस अॼुकल्ह कहकशां स्कूल साम्हूं ट्रक ॾे भरिसां आहे, हिते अॼु बि हुननि जो जेको स्टोन आहे उहो मौजूदु आहे। ऐं इन खे घणे क़दुरु प्रोफेसर शेवाराम फेरवाणी वारा हलाईंदा हुया ऐं बाक़ाइदा इन जा बिल ईंदा। ऐं शिकारपुर न रुॻो बिजली पैदा कंदो हुयो, पंहिंजे शहर जी पूरत कंदो हुयो, पर जेके भरिसां वारा आसपास वारा जेके पाड़ेसरी इलाइक़ा आहिनि उन्हनि ताईं बि उहा बिजली जेका सो मुंतक़िल थींदी हुई। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त शिकारपुर जी हिकिड़ी पंहिंजी रियासत वारे दौर में हुनजो हिकिड़ो पंहिंजो सिको हूंदो हुयो ऐं शिकारपुर बिजली पैदा थींदी हुई जेका वरी न रुॻो पंहिंजे इलाइक़े जी पूरत कंदी हुई, पर उहो आसपास वारनि इलाइक़नि खे बि फैज़याब कंदी हुई। साईं बुखारी साहिबु शिकारपुर में जेके किताब शाया थिया आहिनि, काफ़ी किताबनि में इहो हवालो आहे त 1617 में हिन शहर खे दाऊद बर्टन आबाद कयो। साईं हिकिड़ो अंग्रेज़ लेखक आहे एलेक्जेंडर रिचर्ड बर्टन, उन शिकारपुर बाबति लिखियो आहे त उहा 1617 में वजूद में आई। हाणे उहो पंहिंजी इन ॻाल्हि खे साबित करण लाइ वधीक ॿुधाए थो त शिकारपुर में हाजी लतीफ़ शाह वारी पुराणी मस्जिद, उते उनजे मथां लिखियलु हो गोक, लफ़्ज़ गोक। हाणे इन गोक खे वरी जॾहिं अबजद जे हिसाब सां हुननि ॾिठो त पोइ इहा फिगर आई 1617। ऐं शिकारपुर बाबति जेके बि किताब आहिनि या जेके बि आर्टिकल्स लिखिया विया आहिनि, अक्सर उन्हनि इन एलेक्जेंडर रिचर्ड बर्टन वारे रेफरेंस जो हवालो ॾिनो आहे। हाणे त हुनजो अता मोहम्मद बुमरे साहिबु सिंध मुंहिंजी नज़र में ट्रांसलेशन करे किताबी सूरत में बि उहो तव्हां पढ़ी सघो था पिया, एलेक्जेंडर रिचर्ड बर्टन जो किताब। हाणे इहो उनजो हिकिड़ो रेफरेंस आहे, ॿियो किथे बि को रेफरेंस कान थो मिले 1617 वारो। हाणे इन हवाले सां हिकिड़नि जो ख़्यालु ईअं आहे त न, इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे, इहो शिकारपुर इन खां बि अॻु में आहे। हा, उन्हनि जा वरी पंहिंजा हिकिड़ा दलील आहिनि, उन तफ़सील में वेंदासीं
त वक़्तु डिघो थी वेंदो। अच्छा, कंहिंजो वरी ख़्यालु आहे त न शिकारपुर 1675 में जनम वरितो, उनजो वजूद थियो। ऐं इन हवाले सां असांजो हिकिड़ो दोस्त आहे, रिसर्च स्कॉलर आहे, नज़ीर शाकिर बिरोही साहब, उनजो हिकिड़ो इन हवाले सां तफ़सीली मज़मून बि छपियो आहे, उहो इंटरनेट ते मौजूदु आहे, जेको 1617 खां अॻु वारी शिकारपुर वारी जेका ॻाल्हि कजे थी, त इन में वरी असांजो हिकिड़ो ॿियो स्कॉलर रिसर्च स्कॉलर आहे साईं मदी शाह, जंहिं वरी तफ़सीली तौर ते मुदलिल हिकिड़ो बहस बि कयो आहे ऐं ॿुधायो बि आहे त एलेक्जेंडर रिचर्ड बर्टन आहे, उनजो हवालो केतिरे क़दुरु ग़लति आहे। मुख़्तसिर तौर ते इहे ई मामलात आहिनि। साईं बुखारी साहब, शेख अयाज़ यूनिवर्सिटी जेकी हिन वक़्तु शिकारपुर में आज़ाद थी, उनजे लाइ तव्हां तमामु घणो जदोजहद कई, उनजे बारे में तव्हां असांखे कुझु केतिरो ख़्यालु आहे? असां जॾहिं अलामा इक़बाल खे पढ़ंदा हुआसीं, ॿुधंदा हुआसीं, हुनजा प्रोग्राम ॾिसंदा हुआसीं, त असांखे अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी बि ज़हन में अची वेंदी हुई। अहिड़े नमूने सां बंगाल जो हिकिड़ो वॾो शाइर आहे राबिंद्रनाथ टैगोर, उनजे नाले सां हिकिड़ी शांति निकेतन यूनिवर्सिटी आहे। त असांजे ज़हन में इहा हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थींदी हुई त शेख अयाज़ कंहिं बि हवाले सां मथे ज़िक्र कयल ॿिन्ही शाइरनि खां घटि न आहे। आलमी सतह ते उन जेको अदब पढ़ियो, आलमी लेवल ते हुनजा जेके तालुकात हुया ऐं जेके कमाल जूं हुन जूं नसरी ऐं शहरी तख़लीक़ूं आहिनि, या हू हिकिड़ो वकील, कामयाबु वकील बि रहियो ऐं वाइस चांसलर रहियो, त माना हिकिड़ो घणो रुखो हुनजो हवालो हुयो। त पोइ असां इहो सोचियोसीं त शिकारपुर में शेख अयाज़ यूनिवर्सिटी ठहणु खपे, हुअणु खपे। सिंधियत बि संगत शाख शिकारपुर जे प्लेटफॉर्म ते उन्हनि ॾींहंनि में असांजो सेक्रेटरी ज़ुबैर सुमरो हुयो, उनजी क़यादत में असां हिकिड़ी मुहिम हलाईसीं। असां सिंध जे हर शहर, हर प्रोग्राम ऐं हर इलाइक़े ताईं पहुची करे, हर फोरम ताईं पहुची करे इन मुतालबे खे ज़ोर वठायो, हथी वठाई ऐं स्पेशली मूं इन हवाले सां तमामु घणो लिखियो, मुख़्तलिफ़ अदीबनि जा राया वरिता, सर्वेज़ कयूं, अमली तौर ते उन जिदोजहद में पाण शरीक हुयासीं ऐं असांजी उन्हनि कोशिशुनि रंग लातो ऐं शिकारपुर कैंपस पहिरियां ठही, बाद में वरी उनखे शेख अयाज़ यूनिवर्सिटी जो नालो मिलियो ऐं अलाह जी महिरबानी सां गुज़िरियल केतिरनि सालनि खां उहा शिकारपुर में कमु करे रही आहे ऐं हाणे उन जे लाइ ज़मीन बि ख़रीद कई वई आहे ऐं वरी उन ज़मीन ते यूनिवर्सिटी जी जेका तामीर लाइ उन जे लाइ बजट बि सेंक्शन थी वई आहे। उन में वफ़ाक़ जी बि बजट आहे, उन में सूबाई बजट बि आहे ऐं शिकारपुर में शेख अयाज़ यूनिवर्सिटी जो क़याम असांजे रुगो शिकारपुर जे फ़ाइदे में न आहे, पर इहो असांजा जेके भरपासे वारा इलाइक़ा आहिनि, माना कश्मोर, कंदकोट थी वियो, हिन में जेकाबाद अची वई, उन्हनि खे बि हिन जो हिकिड़ो लाभ मिलणो आहे, यकीनन मिलंदो। खोड़ सारा असांजा नौजवान, असांजूं अदड़ियूं उतां डिग्रियूं वठी करे मंज़िल तरफ़ रहंदवा आहिनि ऐं हाणे बि हुते खोड़ सारा असांजा छोकिरा, असांजूं नियाणियूं पढ़ी रहियूं आहिनि। त हर उहो वॾो माण्हू जंहिंजो इल्म में, अदब में या कंहिं बि मुस्बत हवाले सां उनजो किरदारु ऐं कंट्रीब्यूशन रहियो आहे, उनजे हवाले सां यूनिवर्सिटियूं ठहणु खपनि, इदारा ठहणु खपनि, ताकी ॿियनि माण्हुनि में बि हिकिड़ो हौसलो पैदा थिए ऐं उहे बि उत्साह वठी करे उन शख़्सियत जे किरदार जी रोशनी में पंहिंजी पॉज़िटिविटी खे यकीनी बणाइनि। साईं बुखारी साहब, तव्हां शिकारपुर जे माज़ी खे कीअं था ॾिसो ऐं शिकारपुर जी हालत ते तव्हां छा बयानु कंदो? शिकारपुर जो माज़ी इंतिहाई शानदार, इंतिहाई सगारो, इंतिहाई वाखाण जोॻो रहियो आहे ऐं हर क़िस्म जी हिते सहूलियत हुई, हर क़िस्म जा माण्हू। तव्हां ॾिसो त शिकारपुर जी ढक बाज़ार जेका आहे, इहा ढक बाज़ार दुनिया में जन ॾींहंनि में टोटल 4 कवर्ड बाज़ारूं हुयूं, 3 ॾींहंनि में हिकिड़ी बाज़ार शिकारपुर जी हुई। यानी ॿियूं बि बाज़ारूं हुयूं, मिसाल तौर समरकंद में, बुखारा में इहे रेफरेंसिस अचनि था पिया ऐं हीअ वाहिद ढक बाज़ार आहे जेका एॾी डिघी आहे, शहर जे हिकिड़े छेड़े खां शुरू थी थिए, ॿिए छेड़े ते ख़तमु थी थिए पई ऐं उन बाज़ार में तव्हांखे ज़िंदगीअ जी ज़रूरत जी हर का शइ मिली वेंदी ऐं इन बाज़ार में हीरनि ऐं जवाहरनि जो वापार बि थींदो हुयो ऐं इन बाज़ार में ई वरी हिननि हिकिड़ो अहिड़ो सिस्टम बि कयो त जेकॾहिं इतफ़ाक़ सां का ओचितो बाहि लॻे त ज़ाहिर हाणे फायर ब्रिगेड त न अची सघंदी, रश हूंदी हुयो, त उन्हनि हेॾो हिकिड़ो ड्रेनेज जो अहिड़ो पाइप सिस्टम कयो जो जॾहिं बि किथे का बाहि लॻंदी और ॿुजी खोलींदा, पाणी 24 कलाक मौजूदु हूंदो पाइपनि में ऐं उते उहा बाहि विसामजी वेंदी। अॼु बि तव्हां शिकारपुर जे मीना बाज़ार वारे इलाइक़े में साइड खां जेकॾहिं ॾिसंदो त उते उन्हनि जा उन पाइपनि जा उहे निशान मौजूदु आहिनि। अहिड़े नमूने सां शिकारपुर जा तालीमी हवाले सां, सिहत जे हवाले सां, या ॾिसो न हिकिड़ा शागिर्द इन ख़्याल सां हिकिड़नि ॿिनि वापारियुनि वटि, पहिरियां हिकिड़े वापारी वटि हुआ, पोइ वरी ॿिए वटि हुआ, त
त भई शिकारपुर खे असां हिकिड़ो कॉलेज ठाहिणो आहे, असांखे चंदो ॾियो। त उन दौड़ में उहो माण्हू चवे थो त बाबा तव्हां नौजवान आहियो, सुठे जज़्बे सां तव्हां आया आहियो, तव्हां चंदा बंदा न वठो, अधु मां थो तव्हांखे पैसा ॾियां, जेको बि ख़र्चु थिए अधु फलाणो माण्हू अथव मुंहिंजो दोस्त आहे, हुन अधु उहो बंदो कॉलेज ठही वेंदी। ऐं उन वक़्त में इन शिकारपुर CNS कॉलेज खे बाक़ाइदा पंहिंजी हॉस्टल हूंदी हुई ऐं हिते अची क्रीम पढ़ंदी हुई। वॾा वॾा माण्हू हिन शिकारपुर मां पढ़ी करे अॻिते वधिया। ऐं खियलदास फानी जहिड़ो माण्हू तव्हां ॾिसो, अहिड़े नमूने सां खोड़ सारा ॿिया कैरेक्टर आहिनि। हिते कमर शहबाज़ हिते अची करे पढ़ाए वियो आहे। ऐं हिते कमर शहबाज़ जो ज़िक्र निकितो त मूंखे अमर जलील जो कमर शहबाज़ ॾांहुं लिखियलु हिकिड़ो ख़त यादि आयो, जंहिंमें उहो शिकारपुर जो तारीफ़ ॼाणाईंदे हिकिड़ो जुमिलो लिखे थो त शोधा शिकारपुर में शरीफ़ नट पलबादी। हाणे हिन जी वधीक मां ड्रेग ऐं वज़ाहत में न वेंदुमि, त माना हिकिड़ो शिकारपुर जो हिकिड़ो पंहिंजी इमेज हुयो, लेवल हुई। ऐं शिकारपुर जो हिकिड़ो जेको तासुर आहे जेको उहो हिकिड़ो ॾाढो शानदार आहे। ऐं शानदार हवालो रुगो इन करे न हूंदो आहे त माण्हू रुगो हुन में फ़ख़ुरु करे, पर माज़ी जा इहे हवाला इन करे बि हूंदा आहिनि त माज़ी खे ॾिसी करे माण्हू पंहिंजो हाल ठीकु करे, हाल बहितर करे। मिसाल तौर माज़ी में हिकिड़ो मुरलीधर जो रेफरेंस अचे थो पियो, जेको वकील बि हुयो, त उन जॾहिं टांगे ते हिकिड़े पंहिंजे असील सां वियो पियो कोर्ट, त हुनखे हिकिड़ो थाबो आयो, झाको आयो, त हुन शिकारपुर जी सॼी इंतिज़ामिया खे कोर्ट में बीहारियो त मूंखे थाबो छो आयो, हे जेको मूंखे इहो झाको आहे इहो छो आयो। ऐं इन झाके अचण जे करे मुंहिंजे ख़्यालनि जो तसलसल टुटो। उन ॾींहुं कोर्ट में जेको आहे सो मां पंहिंजो केस सही पेश न करे सघियुमि। त हे शिकारपुर जे माण्हू जो इहो किरदारु हुयो त हुनखे जेकॾहिं किथे को थाबो बि अचे पियो, का तकलीफ़ बि अचे पई, त उहो वञी करे कोर्ट जो दर खड़काए पियो। त हाणे ॾिसूं त हिन वक़्तु शिकारपुर जो जेको माण्हू आहे उन में इहा जेको आहे सो शनास, उहा शहरी हुब आहे या न आहे, इहो असांखे पंहिंजो पाण खां पुछणो पवंदो। सो उहो किरदारु पंहिंजी जाइ ते हिकिड़ो शानदार ज़बरदस्त। हाल जेको आहे शिकारपुर जे हाल मां मुतमिन आहियां। ऐं अॼु बि शिकारपुर में हिकिड़ा ख़ुददार माण्हू, गयूर माण्हू, पंहिंजे शराफ़त जे हवाले सां एज़ाज़ रखंदड़ इंसान मौजूदु आहिनि, पर उहे थोरा आहिनि। ऐं मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु इहो आहे, मां दोस्तनि खे अक्सर चवंदो आहियां त बाबा जेकॾहिं चोर, लोफर, बदमाश, ॾोहारी, करप्ट माण्हू पाण में गॾु थी सघंदा, त असां जेके शरीफ़ माण्हू आहियूं, असां जेकॾहिं शहर लाइ सोचूं लोचूं था, असां जंहिंजे दामन ते को दाग न आहे, असां पाण में गॾु छो नथा थियूं। असां पाण में गॾिजी करे हिकिड़ो अहिड़ो हल्को जोड़ियूं, हिकिड़ो अहिड़ो माहौल जोड़ियूं जो असां माण्हुनि जी ज़हनी तरबियत कयूं, माण्हुनि खे नज़रियाती तालीम ॾियूं, माण्हुनि खे ज़िंदगीअ जो हुस्न सेखारियूं, माण्हुनि खे सेखारियूं त बाबा तव्हां पंहिंजे अहसास महरूमिन जे पूरा लाइ कंहिं बंगले जे, कंहिं कामोरे जे, कंहिं भोतार जे दर ते न वञो, तव्हां महिनत कयो त अॻिते वधी वेंदव। सो इहा ज़रूरत आहे। हाल जेको आहे उहो मूंखे इत्मीनान जोॻो लॻे थो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त ॾिसो, जीअं माण्हू जी उमिरि हूंदी आहे, माण्हू जवान हूंदो आहे, पोड़ो थींदो आहे, ईअं शहर बि जवान थींदा आहिनि, पोड़ा थींदा आहिनि, तबाह थींदा आहिनि, वरी नए सिर जुड़ंदा आहिनि। घर माण्हू जो हूंदो आहे न, उहो ठहंदो आहे, वरी उहो किरंदो आहे, वरी उहो हुनजी छिति कमज़ोर थींदी आहे, वरी उहा भॼी पवंदी आहे। अहिड़े नमूने सां वरी ग़रीब माण्हू कहिड़ो बि हुजे, जेकॾहिं असांजो घर किरी थो पवे त असां पंहिंजे वस ऐं हैसियतदार उनखे वरी नए सिरे सां जोड़ींदासीं। त ईअं शहर बि जुड़ंदा आहिनि। सो शिकारपुर जो शानदार माज़ी, शिकारपुर जो जेको हाल आहे उहो आहे बेहाल, इन में को शक न आहे, पर उहो बेहाल असां बणायो आहे। असां कंहिं ॿिए ते इल्ज़ाम न हणंदासीं त कंहिं ॿिए उनखे उजाड़ियो, असां पाण उजाड़ियो आहे। असांखे विरहाङे खां पोइ शिकारपुर जंहिं हाल में मिलियो, असां उनखे संभाले न सघियासीं। जंहिंखे जेको बंगलो हथायो, जंहिंखे जेका सुठी काठी हथाई, जंहिंखे जेको माल आयो उहो हुनखे लुटींदो रहियो, फुरींदो रहियो। चङा भला मोतबर माण्हू जेके अॼु मौज़ूज़ था पाण खे सॾाइनि, उन्हनि जा उन शहर खे तहस नहस करण में वॾा हथ हुया। सो अहिड़े नमूने सां जेको शिकारपुर जो जेको मुस्तक़बिल आहे उहो गैर यकीनी त आहे, पर मां पुरुमीद बि आहियां त शिकारपुर जो जेको नौजवान आहे, शिकारपुर जो जेको सुलझल तबिको आहे, उहो पंहिंजे शहर जी वारसी कंदो, उहो अघूर निंड मां नेठि उथंदो ऐं शिकारपुर पंहिंजे माज़ीअ वारे औज खे यकीनन पहुचंदो। इहो मुंहिंजो ईमान आहे। बिल्कुलु साईं, शिकारपुर जी माज़ीअ जी जेतिरी बि ॻाल्हि कर सा घटि आहे। हक़ीक़त इहा आहे त असांजे शिकारपुर शहर में जेकी सिविल अस्पताल राय बहादुर ओदरदास, माण्हू अॼु जेकॾहिं केरु सिलाई मशीन ॾे थो, उन खे बि माना फोटो कढ बाद में ॾे थो, या कंहिं माण्हू सां ताउन करे थो बि फोटो कढाए थो, मगर हुननि हेॾो वॾो इदारो ॾिनो सिहत जेको पूरे ज़िले शिकारपुर खे कमु आयो ऐं कमु अचे थो। उन पंहिंजो नालो जेको आहे सिविल अस्पताल जे क़दमनि में निकिराए त जेको अचे सभ खां पहिरियां मुंहिंजे नाले जे मथां क़दम रखे
मां उनजी ख़िदमत में पेश इन में को शक न आहे। असांजे शिकारपुर जा अहिड़ा जुदा जवान बहादुर ऐं इंसान दोस्त हुया जिन असांजे शिकारपुर जे किरदार खे बाक़ाइदे पंहिंजी बुनियाद ते बीहारियो। जिन शिकारपुर खे ज़िंदगी ॾिनी, जिन शिकारपुर खे मान ॾिनो, उन्हनि जा नाला ज़िंदा आहिनि, उहे पाण ज़िंदा आहिनि। वॾे मां मान सां चवंदुमि त बेशक शिकारपुर ठाहिण वारनि खे सलाम आहे, शिकारपुर जोड़ण वारनि खे सलाम। साईं राव बहादुर उदूदास बुनियादी तौर ते हिकिड़ो शाइर माण्हू हुयो, वापारी माण्हू हुयो। उन चंदो करे माना हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हितां हुतां सिंध मां चंदो करे हिन हिकिड़ो इदारो आलिशान इदारो जोड़ियो। पर हुन राव बहादुर सां असां कयो छा? जॾहिं राव बहादुर जो जेको देहांत थियो उहो बि हिन चंदे वारी मुहिम जे दौरान थियो हुयो बम्बई में। हिन जो जेको मुजस्मो ॿाहिरां लॻल हुयो इस्पताल जे, उहो शरपसंदनि हुनखे नुक़सानु पहुचायो। बाद में वरी उहो मुजस्मो मां सम्झंदो डॉक्टर कयूम तराज जॾहिं MS हुयो शिकारपुर जो, त उहो वरी सिंधालाजी शिफ्ट कयो वियो। सिंधालाजी में वरी हुनजी जेको आहे सो सेवा थी, उनखे थोरो उन्हनि मरम्मत कई, उते उहो अॼु बि लॻल आहे। मूं जॾहिं राव बहादुर उदूदास ते पंहिंजो 2017 खां प्रोग्राम करणु शुरू करे ॾिना, त ज़ाहिर मां वरी आर्टिकल्स बि हुन ते लिखंदो रहियुसि। त असांजो दोस्त मरहूम अख्तर बलोच उन वरी हुन ते हिकिड़ी तफ़सीली रिसर्च कई हुई त इन जे जेको मुजस्मे सां छेड़छाड़ थी उहा कीअं थी हुई, ऐं बाद में केतिरा साल उहो कीअं शिकारपुर म्यूनिसिपल जे हिकिड़े कबाड़खाने में पयल रहियो, ऐं उतां उहो कीअं जेको आहे सो हैदराबाद पहुतो। छो ॾिसो न, असांजा जेके मोहसिन आहिनि, जिन असांखे वॾा इदारा ॾिना, जिन असांखे वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन करे जीअण जो, ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ढंग ॾिनो, उनखे असां फॉलो त कयूं न। असां कॾहिं बि हिन शहर में राव बहादुर उदूदास जो को जनम ॾींहुं न मल्हायो आहे, ऐं 2017 खां अॻु में कॾहिं बि उनजी का वर्सी कोन थी हुई। 2017 खां असां उनखे जेको आहे सो ख़राज ॾियणु शुरू कयो आहे। त पंहिंजे दौर जा जेके मोहसिन माण्हू आहिनि उनखे असां ईअं यादि बि कंदा अचूं न। ऐं गॾो गॾु हिकिड़ो ॿियो कैरेक्टर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शिकारपुर खे हिकिड़े माण्हू 3 तालीमी इदारा ॾिना: शिकारपुर शाह लतीफ़ हाई स्कूल, शिकारपुर शाह लतीफ़ प्राइमरी स्कूल, ऐं शिकारपुर आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज। अर्ज़ मोहम्मद शेख साहब, अर्ज़ मोहम्मद शेख खे असां कॾहिं यादि ई न कयो आहे। माना हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजो रतु सतु ॾेई करे पाण खे पंहिंजे बच्चनि खे बुखुनि ते जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारे करे बि एॾो वॾो कमु करे थो पियो, ऐं एॾो ख़ुदार माण्हू हुयो अर्ज़ मोहम्मद शेख साहब। तव्हां कॾहिं हुन जेको बर्थडे मल्हायो आहे? असां कॾहिं हाणे कुझु साल थिया आहिनि त असां उनखे जेको आहे सो वर्सी बि असां हाणे उनखे जेको आहे सो जीअं असांखे ख़बर पई, जीअं शऊर थियो, जीअं सान्या आई, त पोइ मूं कोशिशि करे उनजी जेको आहे सो हवाले सां प्रोग्राम करणु शुरू करे ॾिना। गुज़िरियल 4-5 सालनि खां उहे प्रोग्राम हलंदा पिया आहिनि। साईं जी आख़िरी आरामगाह जेका शिकारपुर जे हिते लखीदर एरिया में, हिते जेको जियो शादी वारा उनजे साम्हूं हाजी लतीफ़ शाह वारो क़ब्रिस्तान आहे, उते आहे। त कॾहिं असां अहिड़नि इंसाननि जी क़बरुनि ते वञी उन्हनि खे को कुलब बख़्शे अचूं, उन्हनि ते का गुलनि जी चादर चाढ़े अचूं, त जीअं ॿियनि माण्हुनि में बि हिकिड़ो हौसलो अचे, उत्साह अचे त यार हिननि चङो कमु कयो, तॾहिं हिननि खे ख़ल्क़ यादि करे। मां तव्हांखे ॿुधायां त जेसीं ताईं असां पंहिंजे दौर में पॉज़िटिव रोल प्ले न कंदासीं, तेसीं ताईं असांखे ईंदड़ नस्ल यादि न कंदो। असां जा जेके बि अज़ीम इंसान आहिनि उहे असांखे इहो हिकिड़ो सबक़ु ॾियनि था त असां पंहिंजो जीवन सफल कयूं, जीवन खे ॿियनि जी भलाईअ लाइ असां यूज़ कयूं। ॾिसो न, काइनात जूं समूरियूं क़ुवतूं असांखे इहा तरग़ीब ॾियनि थियूं त असां सोसाइटी खे कुझु न कुझु ॾियूं। हे वण आहिनि न, छांव ॾियनि था पिया, तव्हांजी उत्साह तव्हांखे रोशनी ॾिए थी पई, अहिड़े नमूने सां हवा आहे तव्हांखे ऑक्सीजन ॾिए थी, तव्हां जियो था पिया। हे तव्हां खां बदिले में कुझु घुरनि त नथा नी। जीअं काइनात जूं इहे समूरियूं शयूं बेलोस आहिनि, ईअं असांखे बि बेलोस थियणो पवंदो, तॾहिं सोसाइटी में का बहितरी ईंदी। महिरबानी। मां थोराइतो आहियां साईं नसीम शाह बुखारी साहिबनि जो, जिन पंहिंजो क़ीमती टाइम असांजे हिन प्रोग्राम हक़ीक़त इहो सचो ॾुधारीअ में असां सां मुखातिब थिया ऐं हिन प्रोग्राम में शरीक थिया, ऐं असांजे दोस्तनि खे, असांजे भाइयुनि खे शिकारपुर ऐं शिकारपुर जी सकाफ़त ऐं शिकारपुर जी तहज़ीब जे बारे में माज़ी बि ॿुधायो, हाल बि ॿुधायो। ऐं हिकु दफ़ो इंशाअल्लाह ताला ॿीहर मां पंहिंजी हक़ीक़त न्यूज़ जी तरफ़ खां हिन प्रोग्राम में वरी ॿियूं हक़ीक़तूं बयानु कंदासीं। ऐं माशाअल्लाह, अस्सलाम वालेकुम, सचो ॾुधारी।